बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मां आहियां अली नारे जो। साथियों, अॼु असां जंहिं मौज़ू ते डिस्कस कंदासीं उहो आहे एनिमल सेल, यानी जानवरनि जो जीव घरड़ो। जीअं त असां इहो अॻे पढ़ी आया आहियूं त जीव घरड़ो जेके बि जानदार आहिनि उन्हनि जी बुनियादी हिक खे चइबो आहे। अॼु असां जानवरनि जो जीव घरड़ो कीअं हूंदो आहे, उन में अंदरि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मौजूदु आहिनि, उन्हनि जी वज़ाहत ऐं उन्हनि जे बारे में तफ़सील पढ़ंदासीं। साथियों, तसवुरु कयो जेकॾहिं तव्हांजे साम्हूं किथे बि जानवरनि जो जीव घरड़ो हिकु ज़ाहिरी शिकिल में अची वञे ऐं तव्हांखे उनजे अंदरि वारे माहौल खे अंदरि वञी करे जाइज़ो वठण जो या ॾिसण जो मौक़ो मिले त केॾो दिलचस्प हूंदो उन शइ खे यादि करणु। अॼु असां जानवरनि जे जीव घरड़े खे अहिड़े ई अंदाज़ में पढ़ूं था पिया। हाणे ॾिसो, जानवरनि जो जीव घरड़ो जेके असां अंग्रेज़ी में एनिमल सेल सॾियूं था पिया, एनिमल सेल जे ॿाहिरां हिकिड़ो तह चढ़ियलु हूंदो आहे, हिकिड़ो पर्दो हूंदो आहे या हिकिड़ो कवर हूंदो आहे जंहिंखे असां सेल मेम्ब्रेन चवंदा आहियूं। उहा सेल मेम्ब्रेन सेमी परमिएबल हूंदी आहे। सेमी परमिएबल जो मतिलबु इहो आहे त उन मां कुझु शयूं त गुज़री सघनि थियूं पियूं, पर कुझु शयूं उन मां पास न थी सघंदियूं आहिनि। जीअं तव्हां ॾिसो, हीउ हिकिड़ो पाणीअ जो मालिक्यूल आहे, इहो हिन जे अंदरि दाख़िल थींदो छो त इहे मख़सूस क़िस्म जा कुझु मटीरियल या कुझु सामान जेके हुन जे कम जा आहिनि उहे अंदरि गुज़रनि था ऐं अहिड़े तरह सां जेके मुख़्तलिफ़ अहिड़ियूं शयूं आहिनि जेके ॿाहिरि ख़ारिज थींदियूं आहिनि उहे हुन मां गुज़री वेंदियूं आहिनि। पर कुझु मटीरियल अहिड़ा हूंदा आहिनि जेके हुन मां गुज़री नथा सघनि पिया। हाणे अचो त हुनजे अंदरि जे माहौल जो कुझु तफ़सील ऐं जाइज़ो वठूं। या सेल जे अंदरि जॾहिं असां हलंदासीं त उते ॾिसंदासीं त उते हिकिड़ो न्यूक्लियस मौजूदु हूंदो आहे जंहिंखे असां सेल जो मर्कज़ चऊं था पिया। माइटोकॉन्ड्रिया हूंदो आहे, हुनजे अंदरि एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम मौजूदु हूंदी आहे, हुन सां गॾु गोल्गी एपेरेटस बि मौजूदु हूंदा आहिनि ऐं लाइसोसोम्स मौजूदु हूंदा आहिनि। हाणे इहे जेके नंढा नंढा ॿिया कंपोनेंट जेके सेल जे अंदरि मौजूदु आहिनि, हिन सेल जा ऑर्गेनल बि सॾींदा आहियूं या सब सेलुलर पार्टिकल बि सॾींदा आहियूं। ऐं उनजे बिल्कुलु बैकग्राउंड में जीअं हाणे तव्हां ॾिसो था पिया, इन जे मूवमेंट करण सां असांजे पेर में कुझु जेली लाइक मादो चुंबड़ी रहियो आहे। इहो जेको सेल जे पूरे तरह में बैकग्राउंड में जेको इहो जेली लाइक मादो हूंदो आहे, इन खे असां साइटोप्लाज़म चवंदा आहियूं। ऐं हीअ हिकिड़ी शिकिल तव्हांजे साम्हूं नज़र अचे थी पई त इहे जेकी बि शिकिलियूं मौजूदु आहिनि इहे हिन साइटोप्लाज़म जे स्पेस में मौजूदु आहिनि। अहिड़ी तरह सां जीअं हिकिड़े कमरे जे अंदरि मुख़्तलिफ़ शयूं पयूं हूंदियूं आहिनि, जेकॾहिं उहे सभु शयूं हटाए छॾियूं त कमरे में हिकिड़ो तरो बचंदो। इन ई तरह सां जेकॾहिं असां साइटोप्लाज़म जो जाइज़ो वठूं त जेके बि सेल जो बैकग्राउंड हूंदो आहे, जिते हिकिड़ो जेलिन मां मटीरियल मौजूदु हूंदो आहे, उनखे साइटोप्लाज़म चवंदा आहियूं। ऐं उते मुख़्तलिफ़ शयूं मौजूदु आहिनि, जिन मां इहा हिकिड़ी शइ जेका तव्हांजे साम्हूं अचे थी उहा आहे न्यूक्लियस। ऐं न्यूक्लियस सेल जो सिंधीअ में मर्कज़ सॼो बि थींदो आहे। हीअ सेल जे अंदरि जेके बि कम थियनि था पिया उन्हनि खे पंहिंजे कंट्रोल में रखे थो पियो ऐं उन्हनि कमनि खे पंहिंजे ज़ाब्ते जे अंदरि हलाइण में हिसो या पंहिंजो किरदारु अदा करे थो। न्यूक्लियस जे अंदरि हिकिड़ो मटीरियल हूंदो आहे जंहिंखे असां क्रोमोसोम चवंदा आहियूं, जेको DNA ऐं RNA ते मुश्तमिल हूंदो आहे। हाणे जो न्यूक्लियस खां पोइ हिते तव्हांखे हीअ ॿ शयूं नज़र अचनि थियूं पियूं, इन्हनि खे असां सॾींदा आहियूं माइटोकॉन्ड्रिया। माइटोकॉन्ड्रिया सेल जो उहो हिसो आहे जिते सेल जी रेस्पायरेशन, जीअं असां साह जे सिलसिले जी ॻाल्हि कंदा आहियूं, सेल जे अंदरि जेको साह जो कमु या रेस्पायरेशन जो कमु जेको थींदो आहे उहो माइटोकॉन्ड्रिया जे अंदरि। ऐं माइटोकॉन्ड्रिया खे पावर हाउस ऑफ सेल बि सॾियो वेंदो आहे, जिते हुनजी एनर्जी जनरेट थींदी आहे, यानी तवानाई डेवलप थींदी आहे। माइटोकॉन्ड्रिया सेल जो उहो हिसो हूंदो आहे जिते तवानाई ठहंदी आहे ऐं उहा तवानाई ATP जी सूरत में ठहंदी आहे। ATP हिकिड़ो शॉर्ट फॉर्म में मालिक्यूल जो नालो आहे जंहिंखे असां एडिनोसिन ट्राइफॉस्फेट सॾींदा आहियूं। हाणे इहो ATP जी जेका तवानाई जी जेका ज़रूरत हूंदी आहे मुख़्तलिफ़ सेल जी बाद वेज में या ग्रोथ में या जेके बि असां कम कयूं था उन्हनि जी सपोर्टिंग में इस्तेमालु थींदी आहे। माइटोकॉन्ड्रिया खां पोइ अचो था असां एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम जे बारे में पढ़ूं। एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम दरअसल हिकिड़ो चैनल टाइप नेटवर्क हूंदो आहे, जेके जीअं मुख़्तलिफ़ गलियूं कंहिं सोसाइटी जे अंदरि हूंदियूं आहिनि, उहे गलियूं मुख़्तलिफ़ रस्तनि खां कंहिं शइ जे खणी वञणु या हुन जे गुज़ारण में मदद कनि थियूं। अहिड़े तरह सां हिकिड़ो नेटवर्क हूंदो आहे एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम जो, इहो इन्हनि जी चैनल टाइप नेटवर्क ते मुश्तमिल हूंदो आहे, या जेको मुख़्तलिफ़ शयुनि जे मटीरियल खे मुख़्तलिफ़ एरियाज़ में या रीजन में जेके साइटोप्लाज़म जे अंदरि आहिनि उते पहुचाइण में मदद थिए थो। एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम जा ॿ क़िस्म थियनि था पिया। हिकिड़ी स्मूथ एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम जेका माना लसी हूंदी आहे,
ऐं ॿी हूंदी आहे रफ एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम, यानी जेका थोड़ी कोरी हूंदी आहे, जेका लसी यानी स्मूथ टाइप जी न हूंदी आहे। हाणे का असांजी स्मूथ एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम आहे, उहा दरअसल सणप वारा मादा जेका असां पेट बि सॼूं था, लिपिड बि सॼूं था, उन्हनि खे ठाहिण में मदद थिए थी। ऐं उहे सणप वारा मादा जेका सेल मेम्ब्रेन हूंदी आहे, उन जा तमामु अहम जुज़ा हूंदा आहिनि, जो सेल मेम्ब्रेन इन ई पेट ऐं सणप वारे मादनि सां मिली करे ठहंदी आहे। जॾहिं त रफ एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम जेका हूंदी आहे, उन में राइबोसोम ॿियो ऑर्गेनल यानी सेल जो उन्हनि ॿियो पार्ट जेको एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम ते मुश्तमिल हूंदो आहे, उहो हुते मौजूदु हूंदो आहे। राइबोसोम प्रोटीन फैक्ट्री सॼो वेंदो आहे, छो त जेका प्रोटीन ठहंदी आहे उहा राइबोसोम जे अंदरि ठहंदी आहे। साथियो, मुख़्तलिफ़ अमाइनो एसिड मिली करे वॾे मॉलिक्यूल जो यानी वॾो हिकिड़ो प्रोटीन जो मॉलिक्यूल ठाहिनि था पिया। अहिड़े तरह सां इहो जेके अमाइनो एसिड खे पाण में जोड़े करे प्रोटीन जा जेके मॉलिक्यूल ठाहिण जो कमु हूंदो आहे, इहो रफ एंडोप्लाज़्मिक रेटिकुलम जे अंदरि जेको राइबोसोम हूंदो आहे उहो कंदो आहे। जॾहिं प्रोटीन तयारु थी वेंदी आहे त उहा प्रोटीन सेल जे हिकिड़े हिसे खां ॿिए हिसे जी तरफ़ ॾे मूव करण जे लाइ या उतां गुज़ारण जे लाइ या उतां अॻिते करण जे लाइ ॿिए हिकिड़े सेल जे पार्ट ते मोकिली वेंदी आहे, जंहिंखे असां गोल्गी एपरेटस चवंदा आहियूं, जंहिंखे गोल्गी कॉम्प्लेक्स पिणु सॾियो वेंदो आहे। हाणे प्रोटीन उते प्रोसेस थींदी, यानी उते हुनजो जेको रहियल अमल हूंदो आहे उहो थींदो, ऐं उहे नंढा नंढा जेके अमीनो एसिड जा जेके कंपोनेंट हूंदा आहिनि प्रोटीन ते, यानी नंढी प्रोटीन जी जेका सूरत हूंदी आहे, उहो मिली करे हिकिड़ा वॾा प्रोटीन जा मॉलिक्यूल ठाहींदी आहे, ऐं उतां वरी पैक थी करे यानी लाइसोसोम जेको ॿियो थैलीअ नुमा कंपोनेंट हूंदो आहे, माना जीअं असां चवंदा आहियूं त दुकान मां या मार्केट मां सामान वठी ईंदा आहियूं, सामान ख़राबु न थिए त थैलीअ में खणी ईंदा आहियूं। अहिड़े तरह सां गोल्गी एपरेटस मां जॾहिं उहे मटीरियल प्रोटीन जा जेके कंपोनेंट हूंदा आहिनि उहे क्रॉस थींदा आहिनि, उहे लाइसोसोम जे अंदरि पैक थी करे जंहिं जॻह ते घुरबल हूंदा आहिनि उते पहुचाया वेंदा आहिनि। लाइसोसोम में अंदरि डाइजेस्टिव एंजाइम यानी हाज़मे वारा ताक़त वारा एंजाइम पिणु मौजूदु हूंदा आहिनि, जेके ताक़त वारे अंदाज़ में हाज़मे जे सिलसिले ते कमु कंदा आहिनि, जेके सेल जे अंदरि डाइजेशन में जेका थिए थी पई उन में, यानी सेल जे अंदरि जेका डाइजेशन थींदी आहे उन में इहे लाइसोसोम वारा एंजाइम पंहिंजो रोल प्ले कंदा पिया। साथियो, लाइसोसोम हिकिड़ो अहिड़ो कंपोनेंट यानी हिकिड़ो अहिड़ो ऑर्गेनल हूंदो आहे, यानी जेको बर्स्ट थींदो आहे, डैमेज थींदो आहे, यानी जॾहिं सेल असांजे बॉडी जे अंदरि मैच्योर पीरियड पूरो करे वेंदा आहिनि त तव्हां उठियो हूंदो त असांजे जिस्म जे अंदरि ख़ुदि मुख़्तलिफ़ क़िस्म जा टिश्यूज़ या सेल डैमेज थींदा आहिनि, तबाह थींदा आहिनि, ऐं उन जॻह ते नवां सेल ठहंदा आहिनि। अहिड़े तरह सां जीअं असांजो मास बॉडी जो जेको आहे हमेशह बहितर ऐं सुठे अंदाज़ में रहे, यानी जेको सेल नाकारा थी वेंदो आहे उहो डैमेज थी ख़तमु थी वेंदो आहे। उनजी डैमेज थियण जी या उनजी ख़तमु थियण जी जेका कंडीशन हूंदी आहे उनजी शुरूआति लाइसोसोम खां थींदी आहे। त लाइसोसोम जॾहिं बर्स्ट थींदो आहे या टुटंदो आहे त उनजे अंदरि जेके डाइजेस्टिव एंजाइम हूंदा आहिनि उहे ॿाहिरि ख़ारिज थी ईंदा आहिनि, उहे ॿाहिरि निकिरी ईंदा आहिनि, ऐं जॾहिं उहे ॿाहिरि निकिरी ईंदा आहिनि त उहे छा कंदा आहिनि, जेको उनजो सेल हुयो जंहिं सेल उहे रहनि पिया उन सेल खे खाई करे पंहिंजी खुराक बणाईंदा आहिनि, ऐं अहिड़े तरह सां उहो पुराणो सेल ख़तमु थी वेंदो आहे, ऐं उन जॻह ते वरी सेल डिवीजन जे ज़रिए, सेल रिप्लिकेशन जे ज़रिए या सेल जा जेके डेवलपमेंट प्रोसेस हूंदा आहिनि उन जे ज़रिए नवां सेल ठाहींदा आहिनि। इहा ई वजह हूंदी आहे त लाइसोसोम खे सेल जे अंदरि सुसाइड सेल सुसाइड बेग पिणु सॾियो वेंदो आहे, यानी उहे बेग जेके सेल खे जोड़नि था, तबाह कनि था। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.